रमजान जो महीनो रोजन जो महीनो आ, रमजान जो महीनो कुरान जो महीनो आ, रमजान जो महीनो सखावत फयाजी जो महीनो आ, रमजान जो महीनो पाने के मालिक जे करीब करण वारो महीनो आ। मुझा प्यारा दोस्तों, ये वो महीनो आ जो बिन महीनन जा फर्ज हिन महीने जे नफल जे बराबर न था थी सगन। बिन महीनन में हजारे रुपया खैरात करी, पर रमजान जे अंदर जेको हिकड़ो रुपयो खैरात करी वो हजारे रुपया इन्हें रुपये जो मुल्ल ही मट न था बणजी सगन। मदीने वारे साईं जे उम्मत जे जिंदा इंसानन जे ला भी रहमता, पर जेके मरी वनी मज़ारुन में प्या रमजान जो महीनो कब्रुन वारन जे ला भी रहमता। लखे गुनाहगारन जी बख्शिश थींदी आ, लखे जिंदा इंसान त बख्श जीवींदा आहिनि, पर लखे कब्रूं जेके अज़ाब जो गढ़ो बणियल हूंदियूं आहिनि, उहे कब्रूं बि रमजान जे बरकतुनि सां जन्नत जा बागीचा बणिजी वेंदियूं आहिनि। रमजान जो महीनो मर्दन जे ला रहमता, औरतुन जे ला रहमता, सगीरन जे ला रहमता, कबीरन जे ला रहमता, अमीरन जे ला रहमता, फकीरन जे ला रहमता। रमजान जो महीनो आलमन जे ला रहमता, जाहिलन जे ला रहमता, फकीरन जे ला रहमता, पर वाह जो भलाई उन्हनि सां थिए थी जेके रमजान जे महीने में जिक्र फिक्र कहींदा कमाईंदा, जेके मालिक जो मिठो नालो वेही पुकारींदा अल्लाह।